अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध टीवी न्यूज़ जो प्रोग्राम कराची डायरी में भलीकार मां आहियां जो मेज़बान शबीर लाशारी। नाज़रीन, पाकिस्तान पीपल्स पार्टी की क़यादत पारां सिंध काबीना में फेरफार ऐं मुर्तज़ा वहाब के कराची जो एडमिनिस्ट्रेटर मुक़रर करण वारा तमाम वॾा जेके आहिनि ॿ अहम फ़ैसिला कया विया आहिनि। मुर्तज़ा वहाब जेको सिंध सरकार जो तर्जमान बि आहे ऐं वॾे वज़ीर जो कानून बाबति सलाहकार पिणु आहे ऐं उनखे कराची जो एडमिनिस्ट्रेटर मुक़रर कयो वियो आहे। मुर्तज़ा वहाब के एडमिनिस्ट्रेटर मुक़रर करण खां पोइ PTI ऐं MQM पारां उनजी सख़्त मुखालफ़त कई पई वञे। पाण जेको प्रोग्राम में मुर्तज़ा वहाब के कराची जो एडमिनिस्ट्रेटर मुक़रर करण बाबति सिंध असेंबली में मौजूदु पाकिस्तान पीपल्स पार्टी ऐं MQM ऐं PTI सां तालुक़ु रखंदड़ जेके मेंबर आहिनि उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। हू इन हवाले सां छा था चवनि। उन सां गॾोगॾु पाण प्रोग्राम जे ॿिए हिसे में कोरोना जी सूरत हाल ते जेको आहे गौर वीचार कंदासीं ऐं उनजो ज़िक्र कंदासीं त सिंध में कोरोना जी हाणे सूरत हाल कहिड़ी आहे ऐं लॉकडाउन ख़तमु करण जो जेको फ़ैसिलो थियो आहे उन सां गॾोगॾु वैक्सीनेशन सेंटरनि ते रश आहे या न आहे, माण्हू वैक्सीन कराइण अचनि पिया या न पिया अचनि। सभ खां पहिरियां पाण अचो त सिंध असेंबली में मौजूदु जेके MPAs आहिनि मुख़्तलिफ़ पार्टियुनि जा उन्हनि सां मुर्तज़ा वहाब खे एडमिनिस्ट्रेटर मुक़रर करण वारो जेको सिंध हुकूमत जो फ़ैसिलो आहे उन बाबति उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं था त हू इन फ़ैसिले खे कीअं था ॾिसनि। नाज़रीन, असां हिन वक़्तु सूबाई वज़ीर इस्माइल राउ साहब मौजूदु आहे। अचो त हुन सां ॻाल्हायूं। इस्माइल साहब, मुर्तज़ा वहाब खे जेको एडमिनिस्ट्रेटर मुक़रर कयो वियो आहे उनजी मुक़ररी खे हिकु त तव्हां कीअं था ॾिसो। MQM ऐं PTI उनजी मुखालफ़त कई आहे। MQM ऐं PTI कहिड़ी ॻाल्हि जी मुखालफ़त कोन कई आहे। उन्हनि खे कमु ई इहो आहे, चङे कम जी मुखालफ़त ज़्यादा कंदा आहिनि। जंहिंजी हू ज़्यादा मुखालफ़त कनि तव्हां सम्झो त इहो सुठो कमु थियो आहे, बहितर कमु थियो आहे। मूंखे त इहा हुयो ज़हन में त मुर्तज़ा वहाब साहब खे जीअं एडमिनिस्ट्रेटर रखियऊं त इन जे लाइ हे उन जी ताईद कंदा, बल्कि मिठाइयूं विराईंदा, ख़ुशि थींदा। जे हे कराचीअ सां सचा आहिनि, जीअं ॻाल्हि बि कराची जी कंदा आहिनि, त पोइ त मुर्तज़ा वहाब साहब तमामु बहितर आहे। छो त हुन जो एक्सेस आहे सभिनि जायुनि ते। हू जेके इशूज़ आहिनि KMC जा या कराची जा ॿियनि जेके बि मसइला आहिनि उन्हनि खे फौरी हल कराईंदो। त हिननि खे त ख़ुशि थियणु खपे, पर हे असल में ई कराची वारनि जा सॼण कोन्हनि, इन करे इहे ॻाल्हियूं कनि पिया। PTI ऐं MQM ॿ अहिड़ियूं जमातूं आहिनि जिन्हनि खे आवाम 0 निल बटा निल फेल करे छॾियो आहे। तव्हां ॾिठो आहे हींअर पोयां 14 इलेक्शन्स मां रुगो 2 बाई इलेक्शन्स खटे सघी आहे, PTI हुजे या MQM हुजे। हे ख़ासूसन सिंध में पहिरें नंबर जी जाइ ते 5, 6, 7 नंबर ते अचण वारियूं जमातूं आहिनि। MQM जो तॾहिं दबदबो हो जॾहिं बोरीबंद लाशनि जी सियासत कंदा हुआ, माण्हुनि खां पैसा फुरंदा हुआ, ज़िंदा फैक्ट्रियुनि में समय माण्हुनि खे जलाए साड़े छॾंदा हुआ। सो हाणे जेको टाइम हलिया विया आहिनि, हाणे अवामी दौर आहे, अवाम पाकिस्तान पीपल्स पार्टी खे पसंदि करे थी। इहो हिकु सुठो फ़ैसिलो आहे मुर्तज़ा वहाब खे एडमिनिस्ट्रेटर करण जो। तव्हां इंशाअल्लाह ताला सालनि में न पर हफ़्तनि में कराची में फ़र्क़ु महसूसु कंदो। उहो हिकिड़ो बहितरीनु फ़ैसिलो आहे, सिंध हुकूमत जे बहितरीनु फ़ैसिलनि मां हिन महिल ताईं उहो हिकिड़ो बहितरीनु फ़ैसिलो आहे ऐं उहो रिज़ल्ट ॾींदो ऐं उहो कराची जा हालात बि बहितर थींदा ऐं कराची जी डेवलपमेंट बि बहितर थींदी। मां सम्झां थो त कराची जा हुआ ऐं हिकिड़ो क़ाबिल ऐं तजुर्बेकार शख़्स आहे, त असांखे ख़ुशी थी आहे त हू थियो आहे। ॾिसो, हुननि जो त हुन में अमल दख़ल आहे कोन, उहो त सवाबदीद आहे। वज़ीर आला जी ऐं हुकूमत जेका आहे ऐं कानून मुताबिक़ आहे, ग़लति कमु त न कयो आहे। त मां सम्झां थो त हुननि जूं रड़ियूं वॼायूं आहिनि ऐं जॾहिं चवनि था त डिलीवरी कोन्हे, जॾहिं चवनि था कमु नथो थिए, अगरि हिकिड़े कम जे माण्हू खे असां हुते आंदो आहे तो उनके खुश थियण खपे, वेलकम करण खपे, बजाय जे रड़ियूं करण। मुर्तज़ा वहाब की तकर्रुरी बहुत अच्छा फैसला है। मुर्तज़ा कराची को जानता है, मुर्तज़ा कराची का रहने वाला है, यहीं पला बड़ा है, उसको कराची के मसाइल के बारे में पता है। तो एक खुश आइन फैसला है। और जो कोऑर्डिनेशन का फुक़दान था लोकल गवर्नमेंट और बल्दियाती इदारों में और सिंध हुकूमत के दरमियान, वो फुक़दान ख़त्म हो जाएगा क्योंकि मुर्तज़ा सिंध हुकूमत का हिस्सा है। तो मुझे लगता है वो इन दोनों चीज़ों को साथ लेके चलेगा। जो कराची वालों को शिकायतें पीपल्स पार्टी की हुकूमतों से रही हैं वो इंशाअल्लाह दूर होंगी। मुबारकबाद दूंगी मुर्तज़ा वहाब को, अपने चेयरमैन साहब को, एक नया ब्लड, जवान खून और काम करने वाला। उन्होंने अभी भी काम करके दिखाया है, अपने जो भी पोर्टफोलियो उनके पास रहे हैं। तो मैं समझती हूँ कि ना तो पहले कराची के हालात इतने बुरे थे, हमने कराची में ना होते हुए भी हमारे पास कराची से नुमाइंदगी नहीं रही, उसके बावजूद हमने उन तमाम इलाकों में काम किया। और इस दफ़ा चेयरमैन साहब ने बिल्कुल नोटिस लिया है कि जहाँ हमारे MP MNA नहीं है, हमने वहाँ भी काम करना है। तो हम वो भी कर रहे हैं। मुर्तज़ा वहाब को लाने का ये है कि इंशाअल्लाह कराची की तकदीर जो है, बशर्ते कि ये लोग फिर गद्दे तकिए नालियों में ना फंसाएं, जान के पानी ना बंद करें, लोगों का एक पेज पर आ
जाएं, कराची ये कहते हैं ना कराची हमारा है, कराची के लिए एक पेज पर आ जाएं, कराची से काम करें, हमारे साथ मिलके करें। अगर हम गलत हैं तो ठीक है, मीडिया दिखाएगा कि हम गलत हैं, मीडिया तो है ना बहुत आज़ाद इस वक्त। तो बस मैं मुबारकबाद दूंगी मुर्तज़ा वहाब को और पार्टी को, और मैं मुतमईन हूँ इस फैसले से। मुर्तज़ा वहाब हिकिड़ो नौजवान सियासतदान ऐं तजुर्बेकार सियासतदान आहे ऐं हुन पंहिंजे जेके बि काबीना जो टेन्योर हुयो उन में तमामु हिकिड़ी सुठी कंट्रीब्यूशन कई ऐं कराची जो शहरी आहे, कराची में जेके हालात आहिनि, कराची में जेके मसाइल आहिनि उन्हनि खां बख़ूबी वाक़िफ़ु आहे ऐं वक़्तनि फ़वक़्तनि हर वक़्तु हू कराची जी डेवलपमेंट लाइ कोशियां रहियो आहे। असां पाण मॉनिटर ॾिसंदा रहिया आहियूं त हुनखे कराची जे शहर जी तरक़ी लाइ हमेशह हुन एक्टिवली हिकिड़ो पंहिंजो किरदारु अदा कयो। हाणे पार्टी लीडरशिप हुन ते एतमाद ज़ाहिर कंदे हुनखे एडमिनिस्ट्रेटर जी हिकिड़ी ज़िम्मेदारी ॾिनी आहे, त मां सम्झां थो त मुर्तज़ा वहाब हिन शहर लाइ तमामु सुठी हिकिड़ो कमु कंदो ऐं हुनखे जेको टास्क मिलियो आहे हुन में एक्टिवली हू कमु करे ॾेखारींदो। ऐं तव्हां ॾिसंदव अॼु जीअं हुन चार्ज वरिती आहे त हुन शहर जो दौरो बि कयो आहे, शहर में निकिरी वियो आहे ऐं हू हिन शहर जी हर गली कुचे खां वाक़िफ़ु आहे। त इनशाला मूंखे पूरी उमेदु आहे त मुर्तज़ा वहाब कराची शहर जे लाइ तमामु बहितरु कमु कंदो। सियासी माण्हू आहे, हुनजी वालदा बि हिकिड़ी सियासी वर्कर हुई पाकिस्तान पीपल्स पार्टी जी ऐं उन नक्शे क़दम ते हलंदे पार्टी लीडरशिप जी डायरेक्शन खे फॉलो कंदे इनशाला कराची शहर जी तरक़ी कंदो ऐं हिते मिसाली कमु कंदो ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी हितां जी आवाम ऐं सभिनि जो नालो हिते सुरखुरू करे रोशन कंदो ऐं हिन शहर में तव्हां ख़ातिर ख़ां तब्दीली ॾिसंदव ऐं डेवलपमेंट तव्हां ॾिसंदव। मुर्तज़ा वहाब ने पहले भी कराची के लिए बहुत अच्छे काम किए हैं, खिदमत की हैं और जैसे कुछ लोग कहते हैं कि कराची से कोई हो और वो है भी कराची का बेटा, सिंध का बेटा है और इंशाल्लाह ताला वो कराची की अच्छी खिदमत करेगा और एक अच्छा इंतखाब है सिंध हुकूमत की तरफ। जो समझते थे कि कराची शहर सिर्फ उनका है, हम तो कहते हैं कि कराची में बरसने वाले जितने भी लोग हैं, जितने भी शहरी है, कराची सबका इक्वल है, कराची सबका है। इसीलिए कराची के बेटे को हम लेके आए हैं। अगर किसी को एतराज़ है, इससे अगर कोई बेहतर चॉइस है वो बता दें। देखिए इस पे हमारा तो बिल्कुल, मेरा क्या है, देखिए मैं ये बात करूँगा कोर्ट के ऑर्डर की बात करूँगा। जब एक कोर्ट के ऑर्डर जो था उस पर था कि जो उनको मुशीर लॉ एंड ऑर्डर का बना दिया वो उस लायक नहीं है, ठीक है, कोर्ट के ऑर्डर के मुताबिक। तो जब कोर्ट ने ये इतनी बड़ी बात कह दी तो फिर सुबह सिंध को खुद सोचना चाहिए था कि वो इस लायक है कि नहीं है। यहाँ पे जो बात उस टाइम डिसाइड ये हुआ था, जब वज़ीर आज़म भी आए थे, वो 3 बातों पे डिसाइड हुआ था जिस पे सीएम साहब भी बैठे हुए थे, कोर कमांडर साहब भी बैठे हुए थे। ये बात कर रहा हूँ जब इफ्तिखार शिलवानी से पहले जब बनाने की बात हो रही थी एडमिनिस्ट्रेटर की, तो वो ये बात हो रही थी कि किसी पार्टी से नहीं होगा, न्यूट्रल होना चाहिए, जो कि अच्छी बात है कि न्यूट्रल होना चाहिए। दूसरा ये बात हुई थी कि एक एक्सपीरियंस शुदा आदमी होना चाहिए जिसको भी लाएं, और एक एक्सपीरियंस होना चाहिए। तो ये 2-3 चीज़ें थीं जिस पे तय हुआ था और फिर जाके इफ्तिखार शिलवानी को लाया था। तो ये तो बिल्कुल टोटली, ये तो अगर अपनी जिस तरीके से चला रहे तो हमने तो इसको अपोज करते तो नहीं मानते हैं। सियासी माण्हू अगर एडमिनिस्ट्रेटर थींदो त पोइ उन जी जेके हमदर्दियूं हूंदियूं त सियासी पार्टी सां गॾु हूंदियूं, आवाम सां त न हूंदी। कराची में हिकिड़ी सियासी पार्टी जा माण्हू त नथा रहनि, मुख़्तलिफ़ पार्टियुनि जा माण्हू रहनि था, मुख़्तलिफ़ माण्हू था रहनि। ऐं जेको सिंध गवर्नमेंट पीपल्स पार्टी जेको कराची ते कब्ज़े जो ख़्वाब पई ॾिसी रही आहे, इहा इन जो हिकिड़ो हिसो आहे। ॿी ॻाल्हि इहा आहे कि अगरि एतिरो सुठो डिलीवर कंदड़ हुजे आहे, मुर्तज़ा वहाब भी सिंध हुकूमत जो हिस्सो भी रहियो आहे ऐं पीपल्स पार्टी ही आहे ऐं उही पीपल्स पार्टी गुज़िरियल 13 सालनि खां सिंध ते हुकूमत करे रही आहे। छा सिंध खे हुन बदिले छॾियो जो कराची खे बदिले छॾंदो? त इहा भी हिकिड़ो वॾो सवाल आहे। देखें, मुर्तज़ा वहाब साहब जिस शोबे में रहे हैं उस शोबे में अगर कोई कारनामा अंजाम दिए गए हों, 3 साल पिछले साल जो उन्होंने जो इंजॉय किया जिस तरीके से इस सिंध की गवर्नमेंट को, अगर कहीं किसी भी शोबे में, ख़ास तौर पर मैं इन्वायरमेंट की बात करूंगा, तो अगर आप जिस शहर में खड़े हैं उस शहर का इन्वायरमेंट आज चलकर देख लें, उस शहर को वो इस मिनिस्ट्री को वो 3 साल से एंजॉय कर रहे हैं, उसमें कोई किसी भी किस्म की कोई कमी नहीं आई। तो इसलिए मेरा भी और पार्टी का भी ये तज्जिया है कि ये एक सियासी पोस्ट है जो कि उन्होंने क्रिएट की है, इसके अलावा जो है और कोई हल इसका नहीं निकलेगा। मैं समझता हूँ ये कानूनी या आईनी तौर पे इसको कैसे देखते हैं? कानूनी और आईनी तौर पर तो मतलब ज़ाहिर लगा सकते हैं, लेकिन ये कि इसका एक तरीका जो है वो ये है कि अगर जो यहाँ के स्टेक होल्डर्स हैं उनके मशवरे के साथ जो है वो अगर एडमिनिस्ट्रेटर आ जाए तो वो ज़्यादा बेहतर होता है बनिस्बत अपनी मनमानी करके जो है वो उसको लगा दिया जाए। मुर्तज़ा आपकी तैनाती में समझता हूँ कि एक सियासी फैसला है और पीपल्स पार्टी जिसके पास 13 साल से सूबे का इंतज़ाम है, उसकी एडमिनिस्ट्रेशन, उसके गवर्नेंस के इशू सबके सामने है।
तो मैं समझता हूँ कि ये फैसला कोई अच्छा साबित नहीं होगा। ये प्री इलेक्शन रिगिंग का एक अंदाज़ है और इसको एमके मुस्तरद करती है और हम समझते हैं कि एडमिनिस्ट्रेटर गैर सियासी और अच्छे साख के हामिल अफराद को होना चाहिए। नाज़रीन प्रोग्राम जे ॿिए हिसे में पाण ज़िक्र कंदासीं कोरोना सूरत हाल जो। सिंध में कोरोना जी सूरत हाल सबबि 31 अगस्त खां सिंध सरकार पारां लॉकडाउन जो फ़ैसिलो कयो वियो हो, जेको सुभाणे सूमर खां ख़तमु करण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। इहो फ़ैसिलो NCOC जे इजलास दौरान कयो वियो। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी मेज़बानी हेठि वज़ीर हाउस में छंछरु ॾींहुं थियल NCOC जे इजलास में वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह ऐं सूबाई वज़ीरनि उनखां सवाइ वफ़ाक़ी वज़ीर असद उमर ऐं NCOC जे ॿियनि मेंबरनि शिरकत कई ऐं NCOC जे इजलास दौरान इहो फ़ैसिलो कयो त सिंध में जेको 8 अगस्त ताईं लॉकडाउन लॻायो वियो हो, 9 अगस्त खां उहो लॉकडाउन ख़तमु कयो वेंदो ऐं पर सिंध जा जेके अहम शहर आहिनि ऐं जन शहरनि में कोरोना केसनि जो रेशो वधीक आहे, उते सख़्तियूं बरक़रार रखण ऐं SOPs ते सख़्ती सां अमल कराइण जो फ़ैसिलो थियो आहे, जिन में गादीअ शहर कराची ऐं हैदराबाद समेत सिंध जा 13 अहिड़ा शहर आहिनि जिते केसनि जो रेशो वधीक आहे, उते वधीक सख़्ती करण जो जेको आहे उहो फ़ैसिलो थियो आहे ऐं कोरोना SOPs ते मुकमल अमल कराइण जो फ़ैसिलो थियो आहे। सुभाणे यानी सूमर ॾींहं खां जेको आहे लॉकडाउन ख़तमु थींदो। कराची शहर जी जेका सूरत हाल आहे, जेको रेशो 23% ताईं हुयो मुस्बत केसनि जो, उहो घटिजी हिन महिल 20-19 ते पहुतो आहे ऐं लॉकडाउन दौरान असां ॾिठो त गादीअर शहर कराची में जेके कोरोना वैक्सीन जा सेंटर आहिनि, वैक्सीनेशन सेंटरनि ते तमामु घणी रश नज़र आई ऐं हज़ारे माण्हू जेके आहिनि उहे वैक्सीन कराइण लाइ पहुता, छाकाणि त सिंध सरकार पारां इहो बि ऐलान कयो वियो त जेको माण्हू वैक्सीन न कराईंदो, उहो जेकॾहिं सरकारी मुलाज़िम हूंदो त उनजी पघार बंदि कई वेंदी ऐं ॿिया जेके आम शहरी आहिनि उन्हनि जूं जेके मोबाइल फ़ोननि जूं जेके सिमूं आहिनि उहे ब्लॉक थींदियूं जेको माण्हू वैक्सीन न कराईंदो। जंहिंखां पोइ असां ॾिठो त शहर अंदरि जेके मौजूदु वैक्सीनेशन सेंटर हुआ उन्हनि ते माण्हुनि जी तमामु घणी रश थी वई ऐं उते काफ़ी जेका आहे कुझु भंडारा जा वाक़िया जेके आहिनि उहे पिणु पेश आया। असां हिन वक़्तु एक्सपो सेंटर जेको मुल्क जो वॾे में वॾो वैक्सीनेशन सेंटर आहे उते मौजूदु आहिनि। मुंहिंजे पोयां तव्हां ॾिसी सघो था, हीउ एक्सपो सेंटर आहे जिते 24 कलाक माण्हुनि खे वैक्सीन कई वेंदी आहे कोरोना जी ऐं हिते तमामु घणी रश हुई। गुज़िरियल जेको आचर ऐं छंछरु हुयो असां ॾिठो त हिते तमामु घणी रश हुई ऐं परे परे ताईं माण्हुनि जूं तमामु ॾिघियूं कतारूं हुयूं ऐं शहरी पाण खे वैक्सीनेशन कराइण लाइ पहुता हुया ऐं केतिरा ई अणवणंदड़ वाक़िया जेके आहिनि उहे पिणु उन करे पेश आया ऐं डॉक्टरनि सां ऐं तिबी अमले सां शहरनि जी जेका आहे उहा तलख़ कलामी बि थी। अॼु असांखे हिते उहा रश नज़र न पई अचे जेका गुज़िरियल हफ़्ते हिते हुई, छाकाणि त हिकु त लॉकडाउन जो जेको आहे पहिरियों ॿियो ॾियारो हुयो ऐं ॿियो त शहरनि खे इहो चयो वियो त जेके शहरी वैक्सीन न कराईंदा उन्हनि जी सिम जेका आहे उहा ब्लॉक कई वेंदी। सूमर खां सिंध अंदरि लॻियल जेको लॉकडाउन हुयो उहो ख़तमु कयो वेंदो। बाक़ी स्कूल ऐं तालीमी इदारा ऐं उनखां अलावा तफ़री हंध होटल पार्क्स जेके आहिनि उन्हनि बाबति अञा ताईं को फ़ैसिलो जेको आहे चिटो साम्हूं न अची सघियो आहे। NCOC जो चवणो आहे त इन बाबति सूबाई टास्क फोर्स ऐं तालीम खाते जे जेके सूबाई कमेटियूं जुड़ियल आहिनि उहे फ़ैसिलो कंदियूं त स्कूल जेके आहिनि उहे कॾहिं खुलनि। फ़िलहालु स्कूल तालीमी इदारा होटल ऐं तफ़री हंध जेके आहिनि उहे बंदि रहंदा। नाज़रीन असां हिन वक़्तु एक्सपो सेंटर जे गेट ते मौजूदु आहियूं जिते माण्हू कोरोना वैक्सीन कराइण लाइ अचनि पिया। अचो त हिते कोरोना वैक्सीन कराइण लाइ ईंदड़ जेके शहरी आहिनि उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं। भाईजान आपने वैक्सीन करा ली है? जी करवा ली, दूसरी भी लगवा ली हमने। अच्छा, आज दूसरा डोज था आपका? जी दूसरा भी लगवा लिया। अच्छा, रश तो नहीं है आज? बिल्कुल रश नहीं, बहुत कम है। अच्छा, कैसे समझते हैं लोग क्यों नहीं करवाते वैक्सीनेशन? लोग आप क्या समझते हैं, ये ठीक है, करने चाहिए? ये वाकई में ठीक है, करनी चाहिए। अल्लाह का शुक्र है अभी तक कोई मसला भी नहीं हुआ। लोग तो ऐसे ही मानते हैं कि ये हो जाएगा वो हो जाएगा, और कुछ भी नहीं है इसमें मसला। तो अंदर क्या सूरत हाल है? रश तो नहीं? रश इतना नहीं है, बहुत कम है। अच्छा, यानी जो शुरू में मैं आया था इस तरह रश था वो कुछ नहीं है। अच्छा, आपने वैक्सीन तो करा लिया लेकिन आपको मास्क नहीं है, क्यों? अभी मास्क मैंने उतारा, जेब में, ये मेरी जेब में ही, मैं दिखा सकूँ। पहनना चाहिए ना? जी सही है। एहतियात जरूरी है। क्या समझते हैं, लोगों को करवानी चाहिए वैक्सीन?
यार अगर इतने बड़े बड़े डॉक्टर और इतने बड़े बड़े सर्जन समझदार लोग कह रहे हैं तो मेरे ख्याल है करवानी चाहिए, क्योंकि हमसे ज़्यादा अक्ल वो रखते हैं, शऊर वो रखते हैं, हम ज़्यादा शऊर नहीं रखते हैं। ज़ाहिर है जब गवर्नमेंट एक फ़ैसला लेती है, अरबों खरबों रुपया खर्च कर रही है, तो बेवकूफ़ तो नहीं है। सिंध हुकूमत के इन इक़दामात को कैसे देखते हैं? लोगों को ये सहूलत दे रहे हैं कि भाई आप आए वैक्सीन करवाएं। बहुत अच्छा ये सेंटर जो बनाया ना, बहुत अच्छा बनाया है। हमें तकरीबन 20 मिनट लगे, हम वैक्सीन करवा के वापसी जा रहे हैं। पहला डोज था, दूसरा था? दूसरा डोज था। अच्छा, क्या समझते हैं लोगों को सिंध हुकूमत ये सहूलतें दे रही है कि अच्छे अंदर क्या है सहूलत के? हाँ, सहूलत तो अच्छी है, कोई इंतज़ार नहीं, बस फटाफट जाना है, फटाफट लगा के आना है। लोग क्यों नहीं लगवाते फिर यार? हर किसी की अपनी सोच है। आप क्या समझते हैं, लगवानी चाहिए ना? जी हाँ। अपने घर वालों को भी लगवाई है? जी हाँ, घर वालों को भी लगवाई है। ये पहले लगवाया भाईजान। अच्छा, क्या कहेंगे, लगवानी चाहिए ना? हाँ, लगवानी चाहिए, बोलता दूसरा 29 तारीख को लगेगा। घर वालों ने भी लगवाई है या सिर्फ आप लगवाए? नहीं, पहली बार हमने लगवाया। घर वाले भी लगवाएंगे या नहीं? इंशाल्लाह लगवाएंगे। हम पहले लगाया, वो भी 2 लगवाया। अच्छा, हाँ बस लग गया, 2 लग गया। हाँ सही है, 2 भी सही है। लगना चाहिए। हाँ लगना चाहिए। इंतजामात कैसे हैं सिंध हुकूमत के? बिल्कुल जबरदस्त, सही चल रहा है इंतजामात। दूसरा सेकंड। हाँ सेकंड। अच्छा, अंदर इंतजामात कैसे हैं? बहुत अच्छे हैं, तरतीब से लोग जा रहे हैं, आ रहे हैं और बहुत जल्दी फारिग भी हो रहे हैं। अभी फ़िलहाल आज के दिन तो इतना रश नहीं है। अच्छा, लोगों को क्या कहेंगे, लगवाएं ना लगवाएं? कुछ लोग कहते हैं नहीं लगवाएं। बहुत से जो घर में बैठे हुए हैं वो थोड़ा डर रहे हैं, और जॉब वाले हैं तो वो उनको अपनी जॉब से डर रहे हैं, तो लगवाना पड़ रहा है। कोरोना का पहला डोज लगवाया, दूसरा? सर दूसरा डोज लगवाया। दोनों ने लगवा लिया? जी सर। घर वालों ने, सबने लगवाया? जी सर, सबने लगवाया। अच्छा, क्या इंतजामात कैसे देख रहे हैं अंदर? सर पहले से कुछ बेहतर नज़र आ रहा है। अच्छा, करवाने गए थे? जी जी, पहला डोज था, दूसरा? पहला डोज। क्या था अंदर सिंध हुकूमत ने ये जो आपको सहूलियत दी है, कैसे देखते हैं उसको? बेहतर है, बहुत बेहतर है। अच्छा, हाँ, घर वालों ने भी करवा लिया? सब ने करवा लिया, मैं ही रह गया था आखिर में। बस मैं अपनी जॉब की वजह से रह गया था, टाइम नहीं मिल रहा था मैं असल में। क्यों रह गए थे? जॉब की वजह से टाइम लेट आता था वापस, अच्छा, तो उसकी वजह से रह गया था मैंने आज दिन। लोग कहते हैं कि वैक्सीन ना करवाएं, आप क्या समझते हैं? नहीं, वैक्सीन तो करवाना चाहिए, लेकिन जो गवर्नमेंट जो कर रही है ज़बरदस्ती कर रही है, ये गलत है। अच्छा, जो ब्लैक मेलिंग टाइप हो गया, तो मैं ब्लैक मेलिंग कर रही है कि आप सैलरी रोक लेंगे, सिम ब्लॉक कर देंगे, ये गलत है। वो तो आप और हम लोगों की भलाई के लिए है कि लोग करवाते नहीं है ना वैक्सीन। बस नहीं कर, लोग करवा रहे थे, आराम से करवा रहे थे, अब लोग ज़बरदस्ती कर रहे हैं। जाहिर बात, तनख्वाह रोकेगी तो आखिरी बात में लगवाएगा ना, क्या करें? अच्छा, आपकी तनख्वाह, आप मुलाजिम हैं? जी। अच्छा, तनख्वाह रोकने का कहा तो फिर करवा रहे हैं? जाहिर बात है, वरना मैं करवाता, लेकिन आराम से करवाता मैं। डोज था। अच्छा, भाई का पहला था? जी जी, भाई का पहला था। अच्छा, क्या समझते हैं, वैक्सीन करवानी चाहिए ना लोगों को? जी जी, बिल्कुल करवानी चाहिए। जब ये इतना गवर्नमेंट ने इतना खर्चा करके पाकिस्तान के लिए काम निकलवाया है, बिल्कुल करवानी चाहिए वैक्सीन। अच्छी चीज़ है। माहौल कितना कैसा था? बहुत वीआईपी माहौल है, अच्छे इंतजामिया है, अच्छे सब कुछ सेटअप। आज पहला डोज था, दूसरा? ये दूसरा हमारा। आज दूसरा है। हाँ। क्या समझते हैं अंदर माहौल कैसा? बस सही है, अभी मतलब लोग काम करवा रहे हैं, सही बिल्कुल ठीक ठाक मतलब चल रहा है। देर कर दी? नहीं, इतना देर तो नहीं लगा। अच्छा, बस घर वालों ने भी लगवाई है? घर वाला लगाएगा, अभी लगाए नहीं लगा। लगाया नहीं? हाँ लगाएगा। डोज था, दूसरा डोज था? दूसरा डोज था सर। अच्छा जी सर। अंदर माहौल क्या है, क्या कहेंगे, वैक्सीन लगानी चाहिए नहीं? लगानी चाहिए बिल्कुल, क्योंकि हमारा फ़र्ज़ है ना, हमारे लिए ईजाद किया हुआ है, इसलिए लगाना चाहिए हर किसी। आज तानो पेरो डोज बियो सही पेरो डोज। अच्छा, मुकम्मल अच्छा, तानो पेरो डोज बियो मुकम्मल थियो? बियो भी मुकम्मल थियो। मुकम्मल थियो। छा चवंदो, वैक्सीन लॻाइण घुर्जनि? और ज़बरदस्त लॻाइण घुरण खपे, कोरोना ख़त्म थिए, जान छुटे। सही। अंदर छा माहौल हो? माशाल्लाह ज़बरदस्त। सेकंड डोज करवाया। सेकंड करवा दिया। क्या लोग नहीं करवाते, आप क्या कहेंगे, वैक्सीन करवानी चाहिए? हाँ करवानी चाहिए, बिल्कुल करा दें, आपकी हिफाजत के लिए करवानी चाहिए। सिंध हुकूमत ने जो इंतजाम किए हैं उनसे बहुत अच्छे हैं, आराम से, कोई रश नहीं है, सुकून से लगवा रहे हैं। अच्छा, अभी आपका पहला डोज था, दूसरा था? दूसरा है। अच्छा, क्या कहेंगे, आपके घर वालों ने भी करवा ली? सबने? जी, हमने सबने करवा क्या ली। कहेंगे लोगों को कि कराएं नहीं करवाएं? भाई करवाना चाहिए। करवाना चाहिए। मैं चाचरो जा। अच्छा, केड़े इलाके में रहंदा आयो? चाचरे तालको गोट खियाड़ी अमरकोट वीटा चौंगी थे। वीटा चौंगी थे। जी। छा कंदा आयो? कपनी मसाला रोटी कंदा आहियूं। अच्छा जी। वैक्सीन जो पहिरियों डोज करायो था, ॿियो? पहिरियों ॿियो डोज। जी। अंदर माहौल कीअं? सही आहे, रस जाम हुयो, सही आहे यार। इंतजाम सुठा आहिनि? हाँ सही आहे। कराइण घुर्जे न वैक्सीन? जी जी, करां कुझु सही आहे। अच्छा जी। छा चवंदो, कुझु माण्हू था चवनि न कराइण घुर्जे, तव्हां छा? पोइ त चवां अलाए ख़बर, कोई नित्य लॻाए, कोई नित्य न करे, असां लॻाई ॾिबो। नाज़रीन, पाण जो के प्रोग्राम में सिंध सरकार पारां मुर्तज़ा वहाब खे कराची जो एडमिनिस्ट्रेटर मुक़ररु करण वारे फ़ैसिले बाबति जेका सिंध असेंबली में मौजूद MPs आहिनि उन्हनि सां जेका ॻाल्हि ॿोल कई आहे, उनमें पाकिस्तान पीपल्स पार्टी सां तालुक़ु रखंदड़ सूबाई वज़ीरनि ऐं MPs इन फ़ैसिले खे साराहींदे चयो आहे त मुर्तज़ा वहाब हिकु सरगर्म अॻुवाण आहे ऐं हू सुठी कारकर्दगी ॾेखारींदो। इहो फ़ैसिलो
बहितरीन फ़ैसिलो आहे। गॾोगॾु MQM ऐं PTI मेंबरनि उनजी मुखालफ़त कंदे चयो आहे त सियासी माण्हू खे एडमिनिस्ट्रेटर मुक़ररु करणु ग़लति रिवायत आहे ऐं हू इन फ़ैसिले खे जेको आहे क़बूल नथा कनि। पाण जो कि प्रोग्राम जे ॿिए हिसे में शहर अंदरि कोरोना जी जेका सूरत हाल आहे उन ते बि जेको आहे गौर वीचार कंदे उन बाबति तव्हांखे असां आगाह कयो त कराची जा जेके वैक्सीनेशन सेंटर आहिनि उन्हनि ते जेको आहे माण्हू वैक्सीनेशन कराइण अचनि पिया ऐं जेके शहरनि जी जेका अक्सरियत आहे उहा वैक्सीन कराए पई। उन्हनि जो चवणु आहे त वैक्सीन कराइणु घुरिजे ऐं उन्हनि सिंध हुकूमत जी इहा जेका ॾिनल सहूलियत आहे वैक्सीनेशन सेंटरनि वारी उनखे बि साराहींदे चयो आहे त सिंध हुकूमत बहितरीनु इंतज़ाम कया आहिनि ऐं उन मां वधि शहरनि खे फ़ाइदो वठणु घुरिजे। इन ते इहा जेके प्रोग्राम जो वक़्तु पंहिंजी पुॼाणी ते पहुतो। ईंदड़ प्रोग्राम ताईं पंहिंजे मेज़बान शबीर लाशारी खे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।